नाज़रीन, सिराणी में सिम नाले जी खाटी न थियण ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि पारां एहतिजाज कयो वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त सिम नाले जी खाटी अॻुवाट न थियण करे असांजा घर ऐं फसल ॿुॾी तबाह थी विया। इन बाबति रिपोर्ट कयो आहे शाहनवाज़ चावड़ो। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूद आहियूं सिराणी ड्रेन ते, जिते हिकु पासे जी खांटी थी आहे, ॿिए पासे जी खांटी न थियण ख़िलाफ़ हितां जे इलाइक़े वासियुनि एहतिजाज कयो आहे। अचो हितां जे इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हुनजो छा चवणु आहे। नाली ते बीठल आहियूं सिराणी ड्रेन ते, जिते हिते को बि अमलो कोन्हे को ड्रेन जो। ये नाकारा पियूं हलनि मशीनूं जेके आहिनि से ईअं पियूं पंहिंजे मर्ज़ी सां कमु कनि। ये सरासर ज़ुल्म आहे। इन ई सिराणी ड्रेन सां 6 यूनियन काउंसिलनि जो नुक़सानु थिए थो। कॾहिं बुगड़ा मेमण, बेडमी ऐं दोदो सुमरो, काज़ियावा, पीर फतेह शाह, सिराणी। तव्हां हीअ ॾिसी रहिया आहियो जेका सिम नाली हालत आहे। इलाही ॻोठ जंहिंमें 2 देयूं, रुंगेडी ऐं नंगरखेट मुकमल तबाह थी चुकियूं आहिनि, जंहिंजो 1 एकड़ बि ज़मीन आबाद कोन्हे। खांटी जेका उतां बदीन खां आर्मी मिल ताईं करे उते हथ कढे उतां मशीनियूं रवानो कराए छॾीनि। असां हर साल जे हिन सिम नाली ते ज़ुल्म आहे। 10 खां वठी हिनजी का बि खोटाई कोन थी आहे। जेकर हींअर पहिरीं ॻोठ सॼा ॿोड़े पोइ तंहिंखां पोइ मशीनूं ॾिनियूं अथनि, तंहिंमें बि हिकिड़ी मशीन हले पई, ॿियूं जेको फनी ख़राबी ॼाणे वापसि करे छॾियूं अथनि। खुदारा बदीन DC खे गुज़ारिश था करियूं त हिननि जा 2 कम मज़बूत करे वञनि, जीअं त ॻोठाणा बची सघनि। ठेकेदारनि ऐं अजनेरनि सुमनालियूं मुंड खां 0. LVD खां लॻाइण बजाए बदीन मां जितां खां ई सुमनालो निकिरे थो उतां खां लॻायूं। एक्सीलेटर मशीन जेका उहा राति जो ठेकेदार चोरी खणाए वियो हलियो। फनी ख़राबी जो को मसइलो ॼाणाए उहो वापसि खणाए वियो हलियो। हालांकि हिते 60 RD खां 70 RD ताईं हीअ जेको लेफ्ट साइड आहे इहा बंदि बि बिना कमज़ोर आहे। जंहिं गुज़िरियल बरसातनि में बि हितां खां कट लॻा हुआ। जी नाज़रीन, तव्हां हितां जे इलाइक़े वासियुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। कैमरामैन यासीन हुसैन सां गॾु शाहनवाज़ चावड़ो, टाइम न्यूज़ सिराणी।